बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं पार्ट्स ऑफ स्पीच पढ़ूं पिया ऐं पार्ट्स ऑफ स्पीच में असां नाउन जे बारे में पढ़ूं पिया। असां नाउन जे बारे में पढ़ियोसीं ऐं उन जे काइंड्स जे बारे में पढ़ियोसीं। अॼु असीं एब्स्ट्रैक्ट नाउन इस्म ज़ात खे सिफ़तनि मां कहिड़े तरीक़े सां ठाहिबो आहे, अॼु असां उन जे बारे में पढ़ंदासीं। अचो त पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं। असां सभ खां पहिरें कालम में जेको असां सभु एडजेक्टिव लिखिया आहिनि ऐं असांजो पहिरियों जेको लफ़्ज़ आहे उहो आहे लॉन्ग। लॉन्ग सिफ़त आहे ऐं जेकॾहिं असां इन मां इस्म ज़ात ठाहिणु चाहियूं था या नाउन ठाहिणु चाहियूं था त उहो कहिड़े तरीक़े सां ठहे थो, अचो ॾिसो। हाणे सिफ़त आहे असांजो लॉन्ग, त उन मां असांजो इस्म ज़ात ठहियो लेंथ। लॉन्ग माना डिघो, लेंथ माना डिघाई। हाणे उन खां पोइ असांजो ॿियो लफ़्ज़ आहे यंग, ऐं यंग जेको आहे सिफ़त आहे उन मां असांजो नाउन ठहियो यूथ। अहिड़े तरीक़े सां उन खां पोइ आहे सिफ़त आहे हम्बल। उन हम्बल लफ़्ज़ मां ह्यूमिलिटी लफ़्ज़ जो इस्म ज़ात कहिड़ो ठहियो, ह्यूमिलिटी। ऐं उन खां पोइ असांजो ॿियो लफ़्ज़ आहे डिसेंट। डिसेंट मां असांजो इस्म ज़ात छा ठहियो, डिसेंसी। डिसेंसी। उन खां बाद में आहे क्यूरल। क्यूरल मां असांजो ठहियो क्यूरलिटी। क्यूरल मां असांजो छा ठहियो इस्म ज़ात, क्यूरलिटी। उन खां पोइ आहे बिटर जेको सिफ़त आहे, उन सिफ़त मां असांजो इस्म ज़ात ठहियो बिटरनेस। उन खां बाद में आहे असांजो लफ़्ज़ स्ट्रांग। स्ट्रांग मां असांजो ठहियो स्ट्रेंथ। उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे सिफ़त ट्रू। ट्रू लफ़्ज़ मां इस्म ज़ात ठहियो ट्रुथ। उन खां पोइ क्विक आहे असांजो एडजेक्टिव ऐं उन मां ठहियो असांजो क्विकनेस। अहिड़े तरीक़े सां सिफ़त लफ़्ज़ आहे शॉर्ट, जंहिं मां असांजो नाउन ठहियो शॉर्टनेस। उन खां बाद में असांजो सिफ़त आहे प्रूडेंट, जंहिं मां असांजो इस्म ज़ात ठहियो प्रूडेंस। उन खां बाद में आहे सिफ़त असांजो डार्क ऐं उन मां लफ़्ज़ असांजो ठहियो डार्कनेस। उन खां पोइ असांजो लफ़्ज़ आहे डीप, जंहिं मां इस्म ज़ात ठहियो डेप्थ। उन खां पोइ असांजो सिफ़त आहे लफ़्ज़ वाइड ऐं उन मां इस्म ज़ात ठहियो विड्थ। उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे वाइज। वाइज मां ठहियो विज़डम। अहिड़े तरीक़े सां आहे गुड। गुड मां ठहियो गुडनेस। उन खां बाद में आहे असांजो लफ़्ज़ सिफ़त वेकेंट, जंहिं मां उनजो इस्म ज़ात ठहियो वेकेंसी। उन खां पोइ असांजो सिफ़त लफ़्ज़ आहे इग्नोरेंट। उन मां असांजो इस्म ज़ात ठहियो इग्नोरेंस। अहिड़े तरीक़े सां लफ़्ज़ आहे सिफ़त स्वीट, जंहिं मां असां इस्म ज़ात ठाहियो स्वीटनेस। उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे सिफ़त ह्यूमन। ह्यूमन मां असांजो ठहियो ह्यूमिलिटी। अहिड़े तरीक़े सां आहे ब्रॉड। ब्रॉड मां असांजो इस्म ज़ात ठहियो ब्रीथ। उन खां पोइ आहे लफ़्ज़ फ्री। सिफ़त आहे उन मां असांजो इस्म ज़ात ठहियो फ्रीडम। उन खां बाद में आहे प्राउड, जेको सिफ़त आहे ऐं उन मां असांजो इस्म ज़ात ठहियो प्राइड। उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे ब्रेव। ब्रेव मां असांजो जेको आहे इस्म ज़ात ठहियो ब्रेवरी। उन खां बाद में आहे असांजो सिफ़त लफ़्ज़ हाई, जंहिं मां इस्म ज़ात ठहियो हाइट। उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे पुअर, जंहिं मां असांजो इस्म ज़ात ठहियो पुअरनेस ऑब्लिक पॉवर्टी। उन खां बाद में असांजो लफ़्ज़ आहे जस्ट ऐं उन मां आख़िर जेको लफ़्ज़ असां ठाहियो आहे उहो इस्म ज़ात जस्टिस आहे। तव्हांखे जेकॾहिं असांजी वीडियो पसंदि आई हुजे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। थैंक्स।